अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? ख़ुशि आहियो? उमेद आहे ख़ुशि हूंदो। दोस्तों, अॼु मूंसां गॾु आहिनि मुंहिंजा नंढा भाई तो सरफराज़ अली बुर्डो साहब। थैंक यू। अदा जी शाइरी आहे जेका अॼु मूंखे ज़रूरु ॻाइणी आहे ऐं तव्हां सभई ॿुधंदो इंशाअल्लाह गॾिजी। ऐं हेॾां मूंसां मुंहिंजो प्यारो दोस्त वेठो आहे सैयद सचल शाह। साईं पाण आहे बोलवी पर असां फुकरान सां साईं जी आहे संगत मोहबत प्यार। माना ॿार ऐं ॾिसण में बोलवी आहे, बाक़ी हू फुकरा माण्हू आहे। सो अचो सभई गॾिजी ही कलाम अदा सरफराज़ जो कलाम आहे, इहो एंजॉय कयूं, गॾिजी ॿुधूं। आराम ॾींहुं राति की दुआ हिन दगन में तोसां मिलण जी आकात करे वञ मुलाकात सतायल सरफराज़ बुर्डे सां ला। यार जे दीदार ले सिका थो मां, यार जे दीदार ले सिका थो मां, कॾहिं ईंदो यार दग ॾिसां थो मां, ओ कॾहिं ईंदो यार दग ॾिसां थो मां। यार जे दीदार ले सिका थो मां,